हजरत साईं क़िबला मशहूरन वारन साईं रहमतुल्लाह अलैह पाण या गाल बयान फरमाई तो सुल्तान कोट आ शिकारपुर जे भरसा उन शिकारपुर जे भरसा सुल्तान कोट जो जेको सुल्तान खान हो उन जे मथा 7 खूनन जो केस लगो। जान जेकमाबाद वारो इहो उन वक्त जो वडो हो कलेक्टर हो उन वट केस थियो। सुल्तान खान वडो मानू ची मां केस में न जो पाण हलाईंदुस पाण वेहंदुस। जेडी मतलब केस थियो किस्सो को था तो वे खून वो कूड़ा या सच्चा सुल्तान खान ते साबित थिया। दंड हयोस सजा दियोस। सुल्तान खान के समझ अची वई आशिक़े रसूल हो उतर दे मुंह करे वठी सॾु कई ची या अली मुश्किल कुशा मुंहिंजी मदद फरमाए। अवा एक खून जो केस अल्लाह पनाह में रखे को चोरी बकरी जो केस अल्लाह सभनी के ढके पर हाणे त खून बना एक बना 7 खून वजन 7 खूनन जो केस आ। सुल्तान खान वठी सॾ कया या अली मुश्किल कुशा। अबा या अली मुश्किल कुशा चवंदा हो कोन चवंदा हो? अबू बकर जो मौजू आली जो बशानो बुधाइबो तो सुभाणे तो के मवाली त न चवे न त बाबा सुन्नी आले सुन्नत वारा सोने अली जो शान कोन बुधाइंदा। हाणे मवाली तो के केड़ी खबर तो असा फकीरन का पुछदा अली असा मोहब्बत असा के केतरी आ। सुल्तान खान वठी सॾ कया या अली मुश्किल कुशा मुंहिंजी मदद फरमाए। हिकु सॾु कई ॿियो सॾु कई जंहिंमें टियों सॾु कई ख़बर तॾहिं पई त उन जान जेकब जी अदालत में घोड़े ते सुवार हिकिड़ो जवान आ तलवार मुंह मुबारक ते पर्दो आ ऐं पाण तशरीफ वठी आया। वो जज जेकब वेठल आ उनखे अची करे पाण हक़ल फरमायो। हक़ल सां इरशाद फरमायूं त सुल्तान खान तां केस ख़त्म कर। सुल्तान खान बेडो ही आ जी तव्हां केर आयो? पाण पंहिंजे चेहरे तां पर्दो लाहे करे फरमायूं मां महबूब जो चौथो खलीफो अली हैदर करार आहियां। सोने अली साईं हक़ल जो कई हाणे हो जेकब जी छा औकात आ अली साईं जे साम्हूं हक़ल जो फरमाई त जेकब बेहोश थी किरियो। अली साईं पाण तशरीफ वठी वया। अबा कीअं आया कीअं पहुता घोड़ो केड़ो तलवार केड़ी इहा ख़बर मशहूरन वारन साईं खां वञी पुछ। हां बा या गाल लिखण वारो अले सुन्नत जी हुज्जत वा दलील आ ऐं मदद सुनो अली फरमाए तो पाण फरमाइन था तो उथियो जान जेकब के तिरियूं हयूं बणा जज तो मरे हथन के तिरियूं बिरियूं हणी हमरा के जागायूं ची मुखे कुर्सी ते वेहारियो। कुर्सी ते वेहारियो कुर्सी ते वेही करे फतवा लिखी। फतवा में छा लिखी ची फतवा मुंजी ही वा त खून सुल्तान खान ते साबित वकीलन कया ऐं असां ब सजा दिनी सेस पर आखिर ज़मान मोहम्मद अरबी जो चौथो खलीफो अली हैदर करार अदालत में पाण आयो। मां पाण डिठो ऐं मुखे हुकुम कई त मुंजे हिन मुरीद के छॾ ऐं हिन जी गलती माफा। मां उन अली हैदर करार जी सफारिश जे नोट ते हिन के बख्श थो कया खून ऐं 1 लख एकड़ जमीन उन अली साईं जी इज्जत जे करे सुल्तान खान के तोहफे में थो ॾियां। अदा तुंहिंजो छा कीदो आ मदद कन था सहाबा या कोन था कन? हा मदद कन था। राफ़िज़ी जो बि मोहकारो आ वहाबी जो बि मोहकारो आ अहले सुन्नत जो मोह गुल जे गुलाब जे गुल वांगुर चमकदड़ आ। इहो असां जो अकीदो आ त महबूब जा असहाब हित बि मदद फरमाइन था त महशर जे मैदान में बि मदद फरमाईंदा। हाणे हमरा तो चे गाल पूरी क्या बाबा हमरा तो चे ची पेरन जे हेठां ज़मीन निकरी अली साईं पानी कोन पियारियो ची छा कया ची अगते हलंदो वनी महशर जो मैदान जीअं इंसान परेशानी में अगते हलंदो वेंदो आ ची अगते वनी पहुचा तो सुभान अल्लाह पहरियूं जेके 4 सबीलूं हुयूं उहे हिकड़े पासे पर हे मंजर अजीब हो। ॾिसां त लखे करोड़े माण्हू बीठा हन मदनी ताजदार पाण बीठो आ पाण महबूब पंहिंजन हथन मुबारकन सां पाण पुरकश पाण हथ सां पियारींदा था वञनि। ची मां चयो भला हिते कमु ठही वियो उञ लॻी आ मरां थो ची भॼी वञी पहुतुस अल्लाह जे हबीब सभिनीनि खे पियारियो पे। असां बि पीअंदासीं पक सां चवंदो कर जीअं पंहिंजे नाले में शक न थई मुंहिंजो नालो हक़ नबी आ मूंखे पंहिंजे नाले में शक कोन्हे। तव्हांखे कंहिंजे नाले पंहिंजे में शक आहे? जीअं नाले में शक न थई न त मां चवां थो इहो नाले में बि शक कॾहिं थी सघई थो मतां भुल चुक में पर महबूब जे हौज़े कौसर में शक न कजां जेकॾहिं पक कंदे त सरकार पियारींदी। मशकूक माण्हुनि खे महबूब कोन पियारींदा।
जेको मशकूक हुजे ॾींदा अलाए कोन ॾींदा मिलंदो अलाए कोन मिलंदो अमल बि करे वठां जे सरकार न कयो कम त पोइ मां वारा अमल छॾाईंदा तूं पक ॿुॾंदे तरंदो उहो जेको भाड़ींदो मुस्तफ़ा ते अमल छॾींदो कोन अमल कंदो निमाज़ बि पढ़बी ये फर्ज़ आहिनि अल्लाह तबारक व तआला जा चए थो मां जेॾी महिल उत पहुतुसि त महबूब अकरम सभिनीनि खे पीआरियो पे जेॾी महिल मुंहिंजो वारो आयो त अल्लाह जे हबीब वरी साॻो अली साईं वारो सुवाल फरमायो महबूब फरमायो पोइ हिते चइनि जाइनि खे छॾे छो आयो आहियां चई मां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अबू बकर साईं जी हिन जे करे न पीतम त अलीअ जो दुश्मन आहे नऊज़ बिल्लाह उमर साईं खे छॾियुमि उस्मान साईं खे छॾियुमि सुहिणे अलीअ वटि कोन आयुमि अल्लाह जा हबीब हाणे अली साईं बि ही जवाब ॾिनो आहे मुंहिंजे महबूब फरमायो जेको फ़ैसिलो मुंहिंजे हैदर करार जो आहे मां मुहम्मद करीम जो बि साॻो ई फ़ैसिलो आहे जेको मुंहिंजे यारनि सां नथो ठहे मां मुहम्मद करीम उनखे कोन पीआरींदो आहियां हिन चयो या रसूल अल्लाह त पोइ त मुंहिंजी हड़ वई अलाह दॻो ॾिनुसि मौला या रसूल अल्लाह मुंहिंजी त हड़ वई मां जंहिं ॻाल्हि जे करे चिड़ियुसि उहा बि ख़बर पइजी वई हलो छा आहे अल्लाह जे हबीब फरमायो हलो इहो आहे त तौबा ताइब थी इन अक़ीदे तां भलो अक़ीदो इख्तियार कर त मां मुहम्मद करीम पाण थो तोखे पीआरियां चए थो मां ख्वाब में उते जो उते तौबा ताइब थी कलमो भरियो आहे अल्लाह जी हबीब फरमायो हा हाणे तू पाक हा अर्ज़ कयुम या रसूल अल्लाह अबू